Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा पंहिंजे भाटीअ ते अञा फारूक वक़्त खुबी नथो सही पोइ बि आबिद असांखे मेहर थो करे कहिड़ी वजह सां कहिड़ो ॾोह कयोसीं असां सां ज़ुल्म कयईं न हक़ कयईं पोइ बि असां ॾोहियूं हुसना अबरार जे मौत जो घाव आबिद जे सीने में नासूर थी वियो पर पोइ बि किरन खे ॾोहारी कोन थो सम्झे छो त किरन हिन जे भाउ जी धीउ आहे असुल असां ते काड़ो वेठो आहे त किरन सां तव्हां सुठो कोन कयो दुनिया त ईअं चवंदी नी हुसना त किरन सची आहे ऐं असां ॾोहारी आहियूं पुट इशफाक घड़ी खन असां सां बि त वेहो असां मञूं था त असां खां ग़लती थी वई आहे न बाबा इन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे तव्हांजो कहिड़ो ॾोह आहे बाबा मुक़दर त मुंहिंजो फिटल आहे तॾहिं त एतिरनि अज़ाबनि खे मुंहुं ॾियणो थो पए बाबा पुट असां तो ते ज़ोर भरियोसीं त तूं शादी कर जे असां तो ते शादीअ जो ज़ोर न भरियूं हा त हेड़ा ॾींहं असांखे ॾिसणा न पवंदा बसि अम्मा हाणे छा थींदो जेको थियणो हो सो त थी वियो अम्मा असां तुंहिंजी ख़ुशीअ लाइ तुंहिंजी शादी कराई हुई पुट पर इहा कल्ह न हुई त किरन कवल गुल न पर थूहड़ जो कंडो साबित थींदी जंहिंजे अचण सां तुंहिंजी दिलि अञा बि ज़ख़्मी थी पवंदी थूहर जे कंडनि सां त इंसान ज़ख़्मी थींदो आहे पर किरन त मूंखे ऐं मुंहिंजे वजूद खे वाढे जी आरीअ वारा घाव ॾेई वई आहे मां ऐं मुंहिंजो सोचूं अथो अधु थी पियो आहिनि बाबा अथो अधु थी पियो आहिनि किरन सुख जो ॾींहुं न ॾिसंदी इहा हिकिड़ी मां जी बददुआ अथसि इन पिटण सां छा थींदो हुसन छा इन तुंहिंजे पिटण सां घर जूं ख़ुशियूं मोटी ईंदियूं फारूक ॾिसण जी शहज़ादी ऐं अंदर में नांग इन खे किरन खे मां कॾहिं बि माफ़ न कंदसि हाणे उनखे यादि करे पंहिंजो पाण खे परेशान न कर हुसना जेको थियणो हो सो थी वियो उनखे विसारे छॾ फारूक मूंखे इश्फाक जी उदासी किरन जी यादि ॾियारे थी एतिरनि वसाइलनि हूंदे असां एतिरा कमज़ोर छो आहियूं हर रोज़ ॾोह वधंदो पियो वञे इन जो कारण छा आहे सर ज़ाहिरी तरह ते असांखे अख़्तियार आहिनि पर अंदरूनी तरह ते असां ते पाबंदियूं बि आहिनि जिन असांखे मजबूर कयो आहे ऐं ॾोहारियुनि खे ॾोह करण जी सघ ॾिनी वई आहे तव्हां ते का पाबंदी न आहे कानून तव्हांखे ईअं कोन थो चवे त तव्हां हिकु ॾोहारी सां समझोतो कयो तव्हां ॾोहारी खे पकड़े उनखे काबू करे तव्हां को बि रस्तो अख़्तियार करे सघो था बशर्ते के उहो कातिल ऐं खूनी हुजे ईअं न थिए जो तव्हांजी हिकु गोलीअ सां कंहिं ग़रीब जी हयाती हली वञे सर ॾोहारनि खे ख़तमु करण सां माण्हू पाण फासी थो वञे कोर्टुनि जा चकर ऐं वरी मथां ॿियो हाज़िरियूं खाई माण्हुनि जी दिलनि में इहो सुवालु थिए त किराइम ख़तमु करण सां एतिरियूं हाज़िरियूं खाइणियूं थियूं पवनि अहिड़ो कमु छो कजे ऐं जंहिंजी सज़ा सॼी हयाती भोगणी थी पए ईअं कोन थींदो जमादार उहे ऑफिसर ॿिया हूंदा जेके पंहिंजो टकनि ते ईमान विकिणी पंहिंजे जवान सिपाहियुनि खे अकेलो छॾे ॾींदा आहिनि आउं तव्हां सां इहो वाइदो थो कयां त हर घड़ी हर वक़्तु आउं तव्हां सां गॾु आहियां असांजो बि तव्हां सां वाइदो आहे सर असां बि पंहिंजो फ़र्ज़ु निभाइण में कोताही कोन कंदासीं खूनी जी सज़ा असांजे कानून में मौत आहे ऑफिसर कातिल जो तालुक़ भली केॾे बि वॾे ख़ानदान सां छो न हुजे पर उनखे सज़ा ॾियारणु असांजो फ़र्ज़ु आहे सर असांजो हर ऑफिसर अवां जहिड़ी मुनफ़ी सोच रखंदड़ हुजे त पोइ कानून जे नाले ते कंहिंजी बि गंदी आंगुर न खॼी सघंदी कानून खे मज़ाक सम्झण वारनि खे माफ़ नाहे करणो
इंसानियत जे दुश्मननि सां गोली हलाइण जी ताक़त हुजे त बि नो प्रॉब्लम, पर एतिरो ख़्यालु रखिजो कानून सां वेसाघाती करण वारो ऑफिसर मुंहिंजे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त हूंदो। ओके? कहिड़ी ॻाल्हि आहे माजिदा, चुप छो आहे? अमा मूं सोचियो आहे त मामा गुलाब खां संग जी घुर कजे। हा पुट, मूं पाण इहो ई सोचियो आहे। हाणे राशिद बि वॾो थी वियो आहे। पर मां हा हा चओ पुट, छा थो चवणु चाहीं? अमा मामो गुलाब जवाब त कोन ॾींदो। जवाब छो ॾींदो पुट? भला असां खां वधीक को मिट अथसि छा? त पोइ हिन कम में देरि न थियणु घुरिजे। अमा अॼु ई मामा खां इरम जो संग राशिद लाइ घुरूं था। पुट इरम या किरन असांजे लाइ ॿई संग सुठा आहिनि। जेको मामे ॾिनो जी बिस्मिल्लाह। न अमा, किरन जो संग राशिद लाइ कोन वठंदासीं। हाँ मासी, माजिद सही पियो चए। किरन राशिद खां उम्र में वॾी आहे। राशिद जो जोड़ इरम आहे मासी। अमीना, किरन ऐं राशिद में 2 ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे। किरन एॾी राशिद खां वॾी कोन्हे का। पोइ बि वॾी आहे मासी। मामो आबिद ॾुख कंदो। अदो आबिद त रंज जहिड़ो माण्हू ई न आहे। जेकॾहिं तव्हांजी इहा सलाह आहे त अते गुलाब खां इरम जो संग त घुरूं, पर पहिरीं राशिद खां त पुछूं न त उनखे कहिड़ो रिश्तो क़बूल आहे। पर अमा राशिद असांजी ॻाल्हि जो इनकार न कंदो। मासी, मामो गुलाब हा करे त पोइ शादी में देरि न कंदासीं। अमीना, मूंखे अदे गुलाब में पूरी पक आहे त हू मूंखे न्याणी ॾियण खां इनकार कोन कंदो। त पोइ शादीअ जूं तयारियूं थी वञनि। पहिरीं रिश्ते जे लाइ था थिए, कोई शादी जी तयारियुनि में कहिड़ी देरि थींदी? रिश्तो पको सम्झ पुट, भली तूं हितां रहो वठी हल। त पोइ तयारु थी वठो अमा, त गॾिजी हलूं था। हा हा, मां जल्दी तयारु थी वठां, पोइ हलूं था। जाबर, शराफत खान अॼु हीरोन खणी निकितो आहे। अॼोकी डील उन सां तूं पाण कजांइ। ऐं ॿुध, पहिरियां उन खां माल वठी उनखे पोइ ॿुधाइजांइ त तुंहिंजो ॾिनल माल 2 नंबर जो। जे शराफत खान पंहिंजो नुक़सान पंहिंजे सिर ते खणे न त पोइ ठीकु आहे। ऐं जेकॾहिं इनकार करे न त पोइ जबल जी गार में गोली हणी लेटाए रखजांसि। मतलब त बिज़नेस में तिर जेतिरो बि नुक़सान बर्दाश्त नथो करे साबिर साहब। ॾाढो सख़्तु सौदागर आहीं। जाबिर, साबिर खे घाटे वारी शइ अखियुनि में कंडे वांगुरु चुभंदी आहे। पर खान त तुंहिंजो पुराणो दोस्त आहे, पर उन ते बि तरस कोन थो अचई। बिज़नेस में यारी कोन हलंदी आहे जाबिर। शराफत असां सां ठगी कई आहे ऐं असांजे कानून जे किताब में शराफत जी सज़ा मौत आहे। पोइ बि हिन सां पुराणे वास्ते जे करे हुनखे जीअण जो मौक़ो ॾियूं था। ऐं ॿुध, जेकॾहिं हू नुक़सान जो अज़ालो नथो भरे ॾे न त पोइ गोली हणी मारे छॾेसि। ॼण शराफत हिन दुनिया में हुयो ई कोन। मतलब त खान जे लाश खे झंग जा जानवर खाइनि, तॾहिं तूं राज़ी थींदे साबिर साहब? ईअं न। जंहिं लालच में अची असांखे 2 नंबर माल ॾिनो, उहो सुभाणे पुलिस जे हथां असांखे ॿधाए बि सघे थो। जाबिर, शराफत में हाणे उहा साॻी शराफत न आहे रही। त पोइ सम्झ, शराफत खान मां ॼण ई कोन हुयो। तूं बांस रांदि जे मथे खे वेही रहो। जाबर जे जबर खां शराफत खे कोई बि नथो बचाए सघे, कोई बि न। वेरी गुड जाबिर, वेरी गुड। बॉस, कंहिंजी ज़िंदगी जो सिज लहण वारो आहे। हुकुम कयो, हाणे जो हाणे खातो बंदि करे अचांसि। शराफत जे शराफत खां साबिर खान तंग थियो आहे। हाणे हुनजो खातो बंदि करणो आहे। बॉस, सम्झो त शराफत खान मरी वियो। बदबख्त। मरंदो त ज़रूर, पर इहो नेकीअ जो कमु मां पंहिंजे हथनि सां थो करणु चाहियां। जेका तव्हांजी मर्ज़ी बॉस। पोइ हलो, शराफत जी मौत जो बंदोबस्तु कयूं। अचो मूंसां।
वेल डन शराफत खान। एतिरो इंतज़ार करायो थी का रस्ते में रुकावट त कोन आई? रस्ते रोक साह बि मुंहिंजी, समुंड जे सिरनि में शराफ़त उनजो साह कढी छॾियो। माल पैसा सतारू बैग खणी आ। खोले शराफत खान, रकम पूरी आहे या न? यकीनन रक़म पूरी हूंदी। शराफ़त चाबर ते शक नथो करे सघे। पोइ बि पक करे वठ शराफत खान, सतारू सही थो चवई। हे छा आहे जाबर खान? बदलो शराफत खान, बदलो या धोखो? धोखेबाज़ त तूं आहीं शराफत। तूं जेको माल ॾिनो हो न, उन मां पहिरें नुक़सान जी वसूली हाणे हिन माल मां थींदी। बिज़नेस जे बारे में इहो त पोइ सोचींदासीं शराफत खान। या गद्दारी आहे जाबर? आउट शराफत खान, आउट। ख़ामोशीअ सां हले वञ, न त तुंहिंजे लाश खे हिन ढंढ जूं मच्छियूं खाई छॾंदियूं। आउट। भाजाई अम्मा अदा नज़र कोन था अचनि पिया। माजिद ऐं मासी मामे गुलाब वारनि ॾे विया आहिनि। पर छो भाजाई, मामे वारनि ॾे ख़ैर त आहे न? तुंहिंजे लाइ इरम जो रिश्तो घण। मुंहिंजी शादी? पर भाजाई। छो राशिद, तोखे इरम जो रिश्तो पसंदि आहे? न भाजाई, अहिड़ी ॻाल्हि न आहे, बसि ईअं ई। मतलब इरम तोखे पसंदि आहे, ईअं न? भाजाई तव्हां सभिनी जी पसंदि मुंहिंजी पसंदि आहे। छा तो ॾिसी राशिद? ॾिसां थो तुंहिंजे चंड जहिड़े चेहरे खे, ॾिसां थो तुंहिंजी नशीली नेणनि खे। पोइ छा नज़र आयो मुंहिंजी अखियुनि में राशिद? तुंहिंजी तस्वीर आहे न मुंहिंजी अखियुनि जे माड़के में? आहे रम, पर छा राशिद, क़िस्मत जी कयल महिरबानियनि ते ख़ुशि नाहीं छा? ख़ुशी जी ॻाल्हि थी करीं रम। ख़ुशी मेहरान जूं छोलियूं बणिजी दिलि जे किनारे खां उथली रहियूं आहिनि। मन जो गुलाब मोहब्बत जी माक पवण सां गोंचा करे फुटी पियो आहे रम। अरमाननि जो फ़सुल मुदायती सरहे जीअं फुलारजी पियो आहे। त पोइ गुलनि जी सुरहाण मां लुत्फ़ अंदोज़ थी राशिद, सोचनि जे सागर मां पाण पसाए छा कंदे? छा तो सोची राशिद? हाँ कुछ भी ना बाजी। सोचनि खे छॾ अदा, चांहि पी ऐं शादीअ जूं तयारियूं कर। मामो गुलाब मासी ऐं माजिद सां ज़रूरु हा कंदो। अदा, तुंहिंजी ख़ामोशी खे मां हा सम्झाई या न? अदी तूं बि कमाल थी करी। मूंखे तव्हां खां वधीक को ॿियो मिट आहे छा जो मां इनकार करे सघंदुसि? बस अदा, तूं बि मूंखे इहा ई उमेद हुई। हा मामा, असांखे बि तव्हां मां इहा ई उमेद हुई। अदा, तुंहिंजी इरम मूं वटि ॾुखी कोन थींदी। मामा तव्हां बिल्कुलु इरम जे ॾाज जो फिक्र न कजो, इहो सभु कुझु मुंहिंजे मथां आहे, आउं पाण ई करे छॾींदुसि। पुट इहा तुंहिंजी महिरबानी आहे, पर पुट मुंहिंजी न्याणी आहे, मूंखां जेको सरी सघंदो मां पंहिंजी न्याणी खे ॾींदुसि। बाक़ी तव्हां पंहिंजे घर में भली जेको वणियो सो कयो बाबा। मामा लॻे थो तव्हां हिजाब था कयो। मामा तव्हांजी जेका बि दिलि चए, जेकी बि मर्ज़ी हुजे, तव्हां असांखे चई था सघो। अदा, जेका तुंहिंजी मर्ज़ी। अदी मुंहिंजी त मर्ज़ी आहे त राशिद ऐं इरम खे टक्कर हणाए पोइ काजू कयो। जी मामा, मूं बि इहो ई सोचियो आहे त शादीअ जे ॿिए ॾींहुं वलीमो कजे। इरम धीअ,
अल्लाह से तुंहिंजो भाग वक़्तु कंदो। किरण तोखे बि मुबारक हुजे। बि तव्हांखे बि मुबारक हुजे। कहिड़ो मुबारक। माजिद वो पाण हलूं भला, तयारी बि करणी। अदा कोई इजाज़त? बस बाबा दुआ मेरा अल्लाह खुश रखे। दुआ में कलसूम गुलाब भैया जी मुसरत पाण में मिटी कई आहे, तोखे ख़बर आहे? मूंखे त ख़बर न आहे आबिद, पर तोखे कंहिं ॿुधायो? माजिद मिलियो हुयो, उन ॿुधायो त राशिद जे लाइ गुलाब खां इरम जो रिश्तो वरितो आहे, हिन ई हफ़्ते शादी थींदी। सभिनी जे घरनि में ख़ुशियूं थींदियूं, सभु वञी पाण में ॻंढिया, रुगो असां ई धारिया रहिजी वियासीं। किरण ख़ुदा कंदो त किनी थींदी आहे, उनखे इहा हिकु माउ जी बददुआ अथसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, भली करे आई आहियां। ख़ैर हुजे त ख़ुशी अल्लाह जा एहसान। भाॼी छो अॼु तूं उदास आहीं? लॻे थो त का ॻाल्हि आहे। हा आदि, मां ॾाढी ख़ुशि आहियां, ख़ुदा जे ॾिनल ख़ुशियुनि में ख़ुशि आहियां। झोलियूं भरे किरण खे ॾिए दुआऊं कया जंहिं मूंखे एॾियूं ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि। अॼु मुसरत तूं ॿुधाए कीअं अॼु वॾा पेर कया थी? अदा राशिद पुट जी शादी आहे, उन जो सॾु खणी आई आहियां। अदी कुआरेतनि खां त पुछी आई आहीं न असांखे सॾु ॾियणु। अदा मूं तुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु कोन सम्झो। मतिलबु इहो त जे असां शादीअ में शरीक थींदासीं त गुलाब त रहो कोन थींदो न। छो रहो थींदो अदा? हा आदि, तुंहिंजी त मुंहिंजे दिलि में इज़त आहे, पर मां उन घर में कीअं ईंदसि जंहिंमें मुंहिंजे पुट इबरार जा कातिल आहिनि। पर भाॼी तव्हां मुंहिंजे पुट जे काज में त ईंदव न? कहिड़ा काज वणंदा मुंहिंजे पुट इबरार खां बग़ैर? कहिड़ियूं ख़ुशियूं वणंदियूं इबरार खां बग़ैर? अॼु कहिड़ी मुर्की मिलंदासीं। टे बाज धीअ मुंहिंजो तारो ई छॾी वरितो, मुंहिंजो मन त अधो अधु थी पियो आहे, मन जूं ख़ुशियूं ई कसिजी वियो आहे। गुलाब जा ॾिनल सूरत हाणे नासूरत थी विया। अदा जेकॾहिं तूं मुंहिंजे पुट जी शादी में ईंदे त मुंहिंजो मन सुरहो थींदो। तोखे पंहिंजे भाउ सां अलाह ख़ुशि रखे। जे मां न आयुसि तुंहिंजी शादीअ ते त छा थी पवंदो? अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर अदा, तूं बि मुंहिंजो वॾो भाउ आहीं, तुंहिंजो ॾुख मुंहिंजो ॾुख आहे, भला लिखे खां मुंहुं केरु थो मोड़े। अदा मुंहिंजियूं अखियूं तुंहिंजे अचण जे ओसीड़े में रहंदियूं। भेण जो भरम ज़रूरु रखिजांइ, भाॼई खे वठी ज़रूरु अचिजांइ। छो मायूस थियो? जॾहिं खां किरण मुंहिंजे भरम खे भोरा भोरा करे छॾियो आहे, तॾहिं खां मां सोचुनि जे ॼार में विकोड़जी वियो आहियां। ज़ैनब, किरण मूंसां ॾाढी बेवाजबी कई आहे। किरण मुंहिंजी शफ़क़त जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो, मुंहिंजे एतमाद खे धोखो ॾिनो। किरण जे करे मूं पंहिंजे जिगर जे टुकड़े खे अलॻि करे छॾियो। जेको थियो सो थी वियो गुलाब, हाणे परेशान थियण मां छा वरंदो? बस ज़ैनब, कल्ह कोन हुई त मां जंहिं जिगर जे टुकड़े खे पाण खां वधीक भाईंदुसि, उहा ई मुंहिंजे आंडनि ते छुरी फेरींदी।
किरण खे ईअं करण न घुरिजे हा ज़ैनब। मां हुनखे कॾहिं माफ़ कोन कंदुसि। किरण वाकई नादानी कई आहे गुलाब, पर हाणे छा थींदो? ज़ैनब, मूं अबे जे पुट ते शक कयो। कहिड़ो मोह ॾेखारींदुसि क़यामत जे ॾींहुं अबे खे? त मूं धीउ मिठी कई ऐं भाउ कोड़ो कयो। धीउ बि अहिड़ी जेका कातिल आहे। कुदरत खे शायद ईअं ई मंज़ूर हो गुलाब। हाणे त किरण बि पछताए थी। हुन जे परेशान रहण सां जेके मुंहिंजे इज़त जा बखिया उडड़िया आहिनि से सिपजी वेंदा। हू पंहिंजे भाउ खे नाराज़ कयो, छा उहो परची वेंदो? हुन जे दिलि मां उहो गैर निकिरी वेंदो? छा इबरार पुट मोटी ईंदो? ॾाढो ॾुखायो आहे तुंहिंजी धीउ मूंखे। मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि किरण खे, कॾहिं बि माफ़ न कंदुसि। जिगर छोड़े छॾियो अथई मुंहिंजो हाँ खोले ॾिसी न ज़ैनब, त टाको ई कोन लॻंदो हुनखे। ॿाहिरि निकिरण जहिड़ो कोन छॾियो आहे हुन। कहिड़ो मुंहुं ॾेखारिया वञी माण्हुनि खे। शादी तव्हांजी नज़र में कैद हूंदी, पर मां सम्झां थी त शादी ज़िंदगी आहे, इबादत आहे। शादी अज़ाब आहे, बेवकूफ़ी आहे, नादानी आहे। इहो तोखे शादी खां पोइ ख़बर पवंदी, जॾहिं मुड़ुस जा हुकुम मञा। अदी चवंदा आहिनि त मुड़ुस ज़ाल जो सरताज आहे ऐं हुनजी हर ख़्वाहिश जो ख़्यालु रखणु इबादत आहे। इहो सभु बकवास आहे। आज़ाद लाइफ जो पंहिंजो मज़ो आहे। अदी शादीअ खां पोइ इंसान मुकमल थींदो आहे ऐं इहो मूं किताबनि में पढ़ियो आहे। ख़बर अथई इरम, अहिड़ा किताब मर्द पंहिंजे मफ़ाद लाइ लिखंदा आहिनि। अदी कुझु बि आहे, पर चवंदा आहिनि त माउ पीउ जो मान वञी साहुरनि में रखिबो आहे ऐं मां बि कोशिशि कंदसि त अम्मा जी थञ ऐं बाबा जी मोहबत मिलायां। तुंहिंजी मर्ज़ी इरम, बाक़ी जॾहिं क़ैद में दम घुटबई न, पोइ यादि ईंदई त भेण सही चयो हुयो। जेसि ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त तुंहिंजे मशवरे जी मूंखे का बि ज़रूरत कान्हे। चलिए ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।